सिंधी ॿोली ओताक जी पेशकश सिंधी लफ़्ज़नि जो लुत्फ़ लफ़्ज़ माना वर्ड ऐं लुत्फ़ माना जॉय मज़ो त अचो सिंधी लफ़्ज़नि जो मज़ो माणियो। सिंधी लफ़्ज़ दरिया हिते तव्हां ॾिसंदा सिंधी लिपीअ में लफ़्ज़ लिखियल आहिनि, ही देवनागरी लिपीअ में लिखियल आहिनि ऐं ही रोमनाइज़ सिंधी स्क्रिप्ट में लिखियल आहिनि। त दरिया लफ़्ज़ जेको आहे उनजी माना आहे ओशन, रिवर, सी या लार्ज बॉडी ऑफ वाटर। त दरिया लाइ ॿिया बि सिंधीअ में लफ़्ज़ वापरिबा आहिनि जीअं त नदी, सागर, समुंड, साइर, बहर। दरिया मां ठहियल कुझु इस्तिलाह आहिनि, इडियम्स या फ्रेज़िस आहिनि जीअं त दरिया दिल, दरिया दिल माना काइंड, जनरस। दरिया भर ते वाघुनि सां वेर विझणु, वाघू चइबो आहे क्रोकोडाइल खे, त समुंड जे पासे में या नदीअ जे पासे में जंहिंमें वाघू हुजनि उन जे पासे में बीह करे वाघुनि सां दुश्मनी कबी त उहो सियाणप त न चइबी। त इन करे चइबो आहे भई जिते ख़राब माण्हू हुजनि उन्हनि सां उते दुश्मनी करणु ख़राबु आहे। दरिया भर ते वाघुनि सां वेर विझणु हिकु चवणी आहे। ॿी चवणी आहे दरिया कूज़े में विझणु, दरिया कूज़े में विझणु। कूज़ो माना हिकु नंढड़ो थांव, मटकी, दिली। जॾहिं असां काई तमामु समझदारीअ वारी ॻाल्हि कुझु लफ़्ज़नि में चऊं त उनखे चइबो आहे दरिया कूज़े में विझणु, जीअं चइबो आहे हिंदीअ में गागर में सागर, त सिंधीअ में चवणी आहे दरिया कूज़े में विझणु। दरियालाल साईं झूलेलाल खे बि चयो वेंदो आहे। त हाणे हिते ॾिसंदा मां टाइप कयो आहे दरिया लाल, दरिया त हिते ह कोन्हे, छाकाणि त केतिरा दफ़ा ॻाल्हाइण में असां दरियालाल चवंदा आहियूं। त दरियालाल माना झूलेलाल। असां बहर लफ़्ज़ जो पहिरीं बि ज़िक्र कयोसीं। बहर लफ़्ज़ मां ई बहिराणो ठहियलु आहे। बहिराणो हिकु उत्सव वांगुरु मल्हायो वेंदो आहे, हिकु प्रार्थना थींदी आहे झूलेलाल साईं जी। उन में सिंधी माण्हू छेॼ हणंदा आहिनि, भॼन ॻाईंदा आहिनि झूलेलाल जा। चालीहो साहिबु हिकिड़ो विर्त थींदो आहे 40 ॾींहंनि जो, उहो रखंदा आहिनि इलाही सिंधी माण्हू। चेटी चंड ते बहिराणो कढियो वेंदो आहे, चोली साहिब खां पोइ बहिराणो कढियो वेंदो आहे। बहिराणो कुल लफ़्ज़ी माना कढिजे, वर्ड जी माना कढिजे लिटरल, त उहो थियो भई पाणीअ जो सौगात, पाणीअ जो नज़रानो। त तव्हांखे ख़बर हूंदी त झूलेलाल खे वरुण देवता बि चइबो आहे, पाणीअ जो देवता बि चइबो आहे। जेकॾहिं तव्हांखे दरिया लफ़्ज़ सां ॿिया लफ़्ज़ ख़बर हुजनि त तव्हां कमेंट्स में लिखी सघो था ऐं असांखे ॿुधाए सघो था, ॿियनि सां बि शेयर करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे हीअ ॻाल्हि पसंदि आई, सिंधी ॿोली ओताक सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं ॿियनि ताईं बि पहुचाइण जी कोशिशि कयो।